अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां मुमताज़ ख़ासकेली ऐं तव्हां ॾिसो पिया MK सिंधी शोबिस। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु असां सां गॾु असांजो महिमान आहे असांजी सिंध जो नाले वारो बहितरीनु आर्टिस्ट ऐं जंहिंखे असांजो सिंध जो नंढो वॾो सभु सुञाणींदा बि आहिनि ऐं उन सां बहितरीनु हिकिड़ी मोहबत जो इज़हार बि कंदा आहिनि। अचो त तव्हांखे मिलायूं था पत्थर दुनिया जे मुजीब सां। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम अस्सलाम। भाऊ अभी अवल त तव्हां पंहिंजो मुख़्तसर तारुफ़ कराईंदा। सर, मुंहिंजो नालो आहे हबीब पंवर। मां असुल दादू जो आहियां। जी जी। अच्छा, तव्हां ड्रामनि जी शुरूआति कॾहिं खां कई? ड्रामनि जी शुरूआति स्टेज जे दौर खां वठी कईसीं, तक़रीबन 94-95 1994-95। अच्छा भाई, टीवी में तव्हां स्टेज जा अंदाज़न ड्रामनि जो तव्हांजो तादाद केतिरो हुयो? स्टेज ड्रामा तक़रीबन 20 खां 25 हूंदा हुआ। अच्छा, 20 खां 25। ऐं टीवी में तव्हांजी जेका टीवी या CD फिल्म जेका असां थी उन जी शुरूआति तव्हां कॾहिं खां कई? CD फिल्म जी शुरूआति असां अञा KTN जो दौरु न आयो हो, उन खां पहिरियां कई। पंहिंजो साईं मुनवर शाह असांजी टीम हुई गॾु, असद प्रोडक्शन नाले सां, उतां शुरूआति कई असां। चकरबाज़ मज़ाया फिल्म हुई, पहिरीं फिल्म मुंहिंजी उहा आई। अच्छा अच्छा, तव्हां TV चैनल ते कॾहिं खां शुरूआति कई बाक़ाइदा? चैनल जीअं ई KTN लॉन्च थियो, पहिरियां त मामा लालू मज़ाया में मुंहिंजूं कुझु इंट्रियूं हुयूं। उन खां पोइ को सोलो प्ले वग़ैरह, पोइ पत्थर दुनिया अल्लाह जी महिरबानी सां असांखे मिलियो, जंहिं मां असांजी सुञाणप थी। अच्छा, पत्थर दुनिया में तव्हांजो नालो छा हुयो किरदार जो? पत्थर दुनिया में मुजीब नाले सां मुंहिंजो कैरेक्टर मशहूरु हो। ज़बरदस्त, मुजीब नाले सां। ऐं उन खां पोइ काफ़ी ड्रामा तव्हांजा मशहूरु थिया, उन्हनि में कुझु जा नाला? पत्थर दुनिया खां पोइ सीरियस खां पोइ वरी असां अची वियासीं कॉमेडी ते, छो जो पत्थर दुनिया में तक़रीबन असुल में त एक्टर जी सुञाणप आहे, बाबा नेगेटिव कैरेक्टर हो, माण्हू नफ़रत कनि पिया। पर पोइ हिकु दोस्त जो नंढड़ो हो, उन चयो यार मुंहिंजो भाणेज आहे, उहो वॾो शौक़ीन आहे, पत्थर दुनिया वॾे शौक़ सां ॾिसंदो आहे, ऐं अॼु मां तोखे उन सां मुलाक़ात करायां। मूं चयो जेकॾहिं पत्थर दुनिया शौक़ सां ॾिसंदो आहे त पोइ नंढड़ो ॿारु आहे त पाण सां मोहबत न कंदो, नफ़रत कंदो। हुन चयो न बाबा, हुनजो ड्रामे सां वॾो इश्क़ आहे, हुन प्लास्टिक जा रिपीटर वग़ैरह वठी रखिया आहिनि, उहो तोखे ॾिसंदो वॾो ख़ुशि थींदो। मूं चयो हलो। पोइ जॾहिं असां हुन दोस्त जे भाणेज सां मिलणु वियासीं, नंढड़ो मासूम हो हू, त उहो वॾी ख़ुशी सां आयो। हुन वटि हिकिड़ो प्लास्टिक जो हथियार हो, जीअं बंगले मां ॿाहिरि निकितो, मूं ते हुनजी नज़र पई त हुन वठी दाहूं कयो। जी जी। अंदरि बंगले में वियो, पर बंगले मां बि दाहूं पियो करे त हिनखे कढो, ॿाहिरि कढो। उन खां पोइ मूं चयो यार हाणे इहा सुञाणप, मज़े जी सुञाणप त नथी, जो ॿार असांखां नफ़रत करे। पोइ मज़ा जी दुनिया में आयासीं ऐं भाऊ बिशारत सां कमु शुरू कयोसीं। पत्थर जा माण्हू बि सीरियस हो, उन में थोरो मज़ा ट्रेक, पर पहिरियों ड्रामो असांजो मज़ा आया पींघे में पधरा, जंहिंमें असांखे वॾी सुञाणप मिली। ऐं अल्लाह जी महिरबानी सां असांखे नंढड़ो ॿारु पोड़ो पको हर माण्हू हाणे असांखे इज़त ॾिए थो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ईंदड़ तव्हांजा प्रोजेक्ट भाऊ बिशारत भाऊ अभी जी, ईंदड़ तव्हांजा को प्रोजेक्ट? ईंदड़ प्रोजेक्ट फ़िलहालु आहे को कोन, बाक़ी अल्लाह जी महिरबानी सां भाऊ बिशारत खे ड्रामो मिली वियो त भाऊ बिशारत असांजी टीम आहे हिकिड़ी, अल्लाह जी महिरबानी सां अची वेंदासीं इंशाल्लाह इंशाल्लाह। नसीब ई आहे। तव्हांजो भला को पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ पैगाम? ॾिसंदड़ जे लाइ पैगाम इहो आहे त बाबा ख़ुशि रहो, ख़ुशियूं ॾियो, ख़ुशियूं वठो। वॾी महिरबानी भाऊ, वॾी महिरबानी अल्लाह तव्हांजी। ख़ुशि कनि, महिरबानी ॿाहिरि।